अहम ख़बर वाकड़ियों माहौलियाती हयातियाती ऐं तहक़ीक़ी सहाफ़त जो वॾो नालो नामियारो लेखक जान ख़ासकेली लाॾाणो करे वियो आहे। संदसि विछोड़े ते अदबी लॾे में ॾुख जो लहर छायल आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया जान ख़ासकेली हाला जे ॻोठ करम निज़ामाणी में 23 अप्रैल 1956 ते जनम वरितो। हुन शाइरीअ सां गॾु कहाणियूं बि लिखियूं जेके मशहूर वयूं। संदसि शाइरी ॾिया ॾिया लाट असां किताब में तारुफ़ सां छपियल आहे, जंहिंजो तफ़सील महाग नंढे खॾ जे महिमान महान कवि शेख अयास लिखियो हुयो। खे आगाह कयूं पिया जान ख़ासकेली जी कहाणीअ जो मजमूई गुम थियल माण्हू जो सफ़रनामो 1996 में छपियो। हू सिंधी अदबी संगत कराची शाख जो केतिरा ई भेरा सेक्रेटरी पिणु रही चुको आहे। खे आगाह कयूं पिया जान ख़ासकेली कराची प्रेस क्लब KUG आर्ट्स ऑफ काउंसिल कराची जो मेंबर पिणु रहियो। हुन सिंध जे मुख़्तलिफ़ अख़बारुनि में पिणु सहाफ़ती ज़िम्मेवारियूं निभायूं। जान जो शुमार सिंधी ॿोली जे बहितरीन कहाणीकारनि में थिए थो। संदसि मड़ खे आबाणे ॻोठ नियो वियो जिते सवें आलिन अखियुनि सां मिटीअ माउ हवाले कयो वेंदो। खे आगाह करे रहिया आहियूं माहौलियाती हयातियाती ऐं तहक़ीक़ी सहाफ़त जो वॾो नालो नामियारो लेखक जान ख़ासकेली लाॾाणो करे वियो आहे। संदसि विछोड़े ते अदबी लॾे में ॾुख जी लहर छायल आहे। जान ख़ासकेली हाला जे ॻोठ करम निज़ामाणी में 23 अप्रैल 1956 ईस्वी ते जनम वरितो। हुन शाइरीअ सां गॾु कहाणियूं बि लिखियूं जेकी मशहूर वयूं। संदसि शाइरी ॾिया ॾिया लाट असां किताब में तारुफ़ सां छपियल आहे, जंहिंजो तफ़सीली बाग़ नंढे खंड जे महाकवि शेख अयास लिखियो। खे आगाह कयूं पिया जान ख़ासकेली जी कहाणीअ जो मजमूओ गुम थियल माण्हू जो सफ़रनामो 1996 ईस्वी में छपियो। हू सिंधी अदबी संगत कराची शाख जा केतिरा ई भेरा सेक्रेटरी पिणु रही चुको आहे। जान ख़ासकेली कराची प्रेस क्लब KUG आर्ट्स काउंसिल ऐं कराची जो मेंबर पिणु रही चुको आहे। हुन सिंध जे मुख़्तलिफ़ अख़बारुनि में पिणु सहाफ़ती ज़िम्मेवारियूं निभायूं। जान जो शुमार सिंधी ॿोली जे बहितरीन कहाणीकारनि में थिए थो।